रणबाग टू झुडो रोड सईद खादम अली शाह खां लिंक रोड ॻोठ नेक मोहम्मद लेगारी गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून हाल थियल आहे। रोड जी हालत इंतिहाई ख़राब आहे। जेकॾहिं हिकु गाॾी गुज़िरे थी त ॿी गाॾी लाइ रस्तो ई न आहे। कारण रोड जे ॿिन्ही पासे देवियूं थी वयूं आहिनि। हिन रोड जी इन हालत ऐं ॿिन्ही पासे देवियूं हुअण करे अक्सर हादसा थींदा रहंदा आहिनि। ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो असांजे तक जे चूंडियल नुमाइंदे MNA जनाब नवाज़ादा मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर साहिब खे अर्ज़ु कयोसीं। रोड जो टेंडर बि थियो, मथां निगरान हुकूमत आई, कहिड़े सबबु रोड ठही न सघियो। उन खां पोइ बि ॻोठाणनि MNA साहब ऐं MPA साहब मोहतरम जनाब मीर अलाबख्श खान साहब खे बि कामारो रोड जी लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे, मगर अफ़सोस हिन वक़्त ताईं अञा को बि अमल न आहे थियो। ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त असां 7 साल पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं साथी आहियूं। हमेशह पीपल्स पार्टी खे वोट कंदा पिया अचूं, मगर पंहिंजनि माण्हुनि सां माटेली माव वारो सलूक कयो पियो वञे। ॻोठाणनि दाइंदे चयो त असांजे ॻोठ कामारो जी वॾी आबादी आहे। असां बरसाति तोड़े बीमारी में शहर ताईं पहुचण ताईं परेशानी खे मोड़ियूं था। ॻोठाणनि MNA नवाज़ादा मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर साहब, MPA मोहतरम जनाब मीर अलाबख्श खान टालपुर साहब खे अर्ज़ु कयो त टंडोबाग टू झुडो रोड, सिम नालो सईद खादम अली शाह खां लिंक रोड ॻोठ नेक मोहम्मद लेगारी समेत ॿियनि ॻोठनि खे रोड जहिड़ी सहूलियत ॾेई अवाम जी परेशानी हल कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लेगारी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, मीडिया कोऑर्डिनेटर टंडोबागो टू झुडो। राब्ते लाइ 0346358792।